नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है मांखे अपडेट कंदालू। वज़ीर आज़म इमरान खान पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त मोदी चूंडुनि खटण लाइ ख़तरनाक फ़ौजी एडवेंचर कयो। भारती एडवेंचर ख़िते खे कमज़ोर करे पियो सघियो। इमरान खान जो वधीक चवणु हो त पाकिस्तान बालाकोट वाक़े ते ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया। वज़ीर आज़म इमरान खान ट्वीट कंदे चयो आहे त मोदी चूंडूं खटण लाइ ख़तरनाक फ़ौजी एडवेंचर कयो। भारतीय एडवेंचर ख़ते खे कमज़ोर करे पई सघियो। पाकिस्तान बालाकोट वारे इलाइक़े ते ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो आहे। पाकिस्तान ख़िलाफ़ भारत जा नापाक इरादा वाखा कंदासीं। अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया। वज़ीर आज़म इमरान खान ट्वीट कंदे चयो आहे त मोदी चूंडुनि खटण लाइ ख़तरनाक फ़ौजी एडवेंचर कयो। ब्रेकिंग न्यूज़ है मांखे अपडेट कंदालू। वज़ीर आज़म इमरान खान पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त मोदी चूंडुनि खटण लाइ ख़तरनाक फ़ौजी एडवेंचर कयो। भारतीय एडवेंचर ख़िते खे कमज़ोर करे पियो सघियो। पाकिस्तान बालाकोट वाक़े ते ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो आहे। पाकिस्तान ख़िलाफ़ भारत जा नापाक इरादा वाइखा कंदासीं।